लहरूं लहरूं जिंदगी। जमाल जे अंदाज़ में मूंखे ऑफिस जाण लाइ फोर्स करे रहियो हो। मूंखे लॻे थो हुन वटि ज़रूर कोई वॾो प्लान आहे, या सिर हू इते पापा लाइ कोई एक्शन त कोन खणंदो। न यार, मूं हुन सां ॻाल्हायो, हुन वटि चाचा जे ख़िलाफ़ कोई बि अहिड़ो प्लान न आहे। हू सिर्फ़ इहो थो चाहे त चाचा पाण खे कानून जे हवाले करे ऐं सुल्तान खे डिसऑन करे हुन जे ख़िलाफ़ मुकमल सबूत मुहैया करे। न यासिर, पापा बिल्कुल भी इन मूड में ना आहे। रात मुंहिंजी ॻाल्हि थी आहे पापा सां तफ़सील सां, पर पापा अञा ताईं भी उन ॻाल्हि ते आहे त उनखे ट्रैप कयो वियो आहे, संदसि ख़िलाफ़ साज़िश कई वई आहे। हू बिल्कुल भी अहिड़ो कोन्हे जहिड़ो ज़ाहिर कयो वियो आहे। सभु कुझु तुंहिंजे साम्हूं आहे माइन, ऐं हाणे त असां काफ़ी शयूं एविडेंस जे तौर ते ॾिसी भी वरितियूं आहिनि। सुल्तान सभ खां वधीक अहम विटनेस आहे चाचा जे ख़िलाफ़। पर यासिर, असां पापा जे पॉइंट ऑफ व्यू खे छो न पिया मञूं? सिर्फ़ जमाल जी ॾेखारियल शयुनि ते ई असां छो पिया बिलीव कयूं? यार तुंहिंजी ॻाल्हि त लॉजिकल आहे, पर ॾिस न, चाचा भी त हिन ॻाल्हि खे क्लियर कोन पियो करे। हू त ॻाल्हाइण लाइ तयार ई कोन्हे, पर पंहिंजे बचाव लाइ त कुझु करे। हर शइ जो इनकारी थी बीठो आहे। पापा अलाए छो ख़ामोश आहे। अञा ताईं पापा जो कोई रिएक्शन आहे आयो। सुल्तान अगर पापा जो माण्हू आहे त हू हींअर जमाल वारनि जे साइड छो आहे? पापा हुन जे लाइ कुझु भी नाहे कयो। मूं पापा खां राति पुछियो, पर पापा हिन ॻाल्हि ते ख़ामोश हो। ख़ैर, तूं जमाल सां मिली वठ, मां कलाक जे अंदरि तोखे उतां वरी पिक कंदुसि। ठीकु आहे। जमाल जो रवैयो मूंखे बिल्कुलु पसंदि न आयो। हू छा थो सम्झे, असांखे आंगरनि न चाहींदो? इंसान ॿियो छा करे सघे थो? हू इलाही शातिर ऐं पावरफुल माण्हू आहे, ऐं पंहिंजी स्पेशल टीम भी ठाही आहे जिन करे हू कम पियो करे। हू क्रिमिनल न आहिनि, असां क्रिमिनल आहियूं। तूं इहा ॻाल्हि छो थी विसारे? असांखे हमेशह अॻिते हुजणु घुरिजे ऐं कानून जे क़ाइदनि खे असांजे पोयां ढुकणु घुरिजे। गायब जहिड़े माण्हू खे घुटे छॾियो, सोराब जहिड़े माण्हू खे साइड में करे छॾियो। असां हुन जे लाइ छा आहियूं? जमाल हिते ई त ग़लति आहे जो असांखे हू सम्झो न। मतलब सोराब खे हलाइण वारो त मां हुयुसि, ऐं दैम जो तमामु राज़ तो वटि हुया। असांजी ॾिनल इंफॉर्मेशन ते जमाल खेॾियो आहे। असां त पंहिंजा पता शो ई न कया आहिनि। असां पंहिंजी बारी किथे हलाई आहे? सुल्तान, तूं वटि कोई प्लान आहे छा? न सिर्फ़ प्लान, न तमामु हिकमत अमली जोड़े वरिती आहे। थैंक यू सुल्तान, थैंक यू। तूं ईअं ई कंदे त हीअ फरज़ाना हमेशह जे लाइ तुंहिंजी थींदी। फरज़ाना त मुंहिंजी आहे, हिन खां वधीक ॿी छा थींदी? सुल्तान खे यकीनी समुंड ते हुकूमत घुरिजे थी न, सो उहा तुंहिंजे शातिर दिमाग़ सां हासिल थी सघे थी। तूं हाणे पंहिंजो शातिर दिमाग़ हलाइण शुरू करे ॾे। मां चई त चुकी आहियां, मां तुंहिंजी आहियां, सभु कुझु तुंहिंजे लाइ कंदसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो अचो अचो। मिस माहिन सोहराब, प्लीज हैव अ सीट। असल में तव्हां मुंहिंजे घर अची वञो आहे त वधीक बहितर हो। इन बहाने अव्हांजी पापा सां बि मुलाक़ात थी वञे आहे। बिल्कुलु, तव्हांजी कॉल अचण खां पहिरियों मूं बि इहो ई सोचियो, पर पोइ सोचियुमि त पहिरियों तव्हांखे मुकमल ब्रीफ कजे। किथे ईअं न थिए त तव्हां इहो सम्झी वियो त असां सोराब ख़ान जे ख़िलाफ़ थींदड़ साज़िश जो को हिसो आहियूं। पोइ असांजो मौक़िफ़ थी सघे थो। मूं इन जे करे ई तव्हांखे कुझु ॾेखारण ऐं ॿुधाइण घुरियो पियो। अव्हांजी टीम मूंखे इहो वीडियो पहिरीं ॾेखारे चुकी आहे। न, ही उहो वीडियो न आहे, ऐं न ई वरी साॻी ब्रीफिंग हूंदी। अव्हां जिन एविडेंस जी बुनियाद ते मुंहिंजे पापा जी साख खे किराइण घुरियो था, उहे ई अव्हां तरफ़ां जुड़ियल आहिनि। तव्हां जिन मौक़िफ़ खे इज़त ॾींदे मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त सोराब ख़ान जो समूरो रिकॉर्ड रड़ियूं करे ॿुधाए थो त हू ॾोहारी आहे। हाणे इहो फ़ैसिलो तव्हां कयो त सोराब ख़ान छा किरदारु आहे ज़माने जो।
पापा एतिरो ग़लति आहे मां सोचे बि नथी सघां। हू पंहिंजे हिकु नंढड़े से मफ़ाद जे करे पंहिंजा माण्हू नथो माराए सघे। तव्हांजे IT हेड खे बि त सोराब सुल्तान खां मारायो। न सिर्फ़ उहो बल्कि हिन पंहिंजी सियासी सघ जो फ़ाइदो वठंदे पंहिंजे घणनि ई मुखालिफ़नि खे पंहिंजे रस्ते तां हटायो। छा उहा पापा खे गिरफ़्तार कंदो? न न बिल्कुलु न। छो जो सोराब ख़ान हिकु सुठी साख रखे थो। हिन मुल्क जो सुठो बिज़नेसमैन ऐं इम्पोर्टर आहे ऐं न ई कंहिंसां खेसि लाॻापियल ॾेखारियो आहे। छो जो असां सम्झूं था त उहो ड्रिगी रेस जो घोड़ो न आहे। घणा ई सबब आहिनि पर अहम सबब तव्हां आहे। मतलब इहो आहे मुंहिंजो सिधी तरह तव्हांजी फैमिली सां तालुक़ रहियो आहे। साईं कुर्बान मुंहिंजे बाबा जो वेझो दोस्त हुयो ऐं इन खां पोइ मुंहिंजो मौसिन मुंहिंजो वॾो रहियो आहे। असां जॾहिं ॾुखियनि ॾींहंनि में हुयासीं तॾहिं चाचे कुर्बान असां ते हथु रखियो। उन ई असांजी सहायता कई ऐं उन ई ॾींहंनि में सोराब जा साईं कुर्बान सां इख़्तिलाफ़ थिया हुया। मूं संदसि जो इहो कर्ब ॾिठो हो जेको नंढे भाउ जे विछड़ण जे करे हुन अकेले सिर सठो। बट मिस्टर जमाल, हिन मामले सां पापा जे केस सां कहिड़ो तालुक़ आहे? को बि तालुक़ कोन्हे, पर मुंहिंजे मौसिन सां उनजो सिधो ऐं गहरो तालुक़ आहे। सो मां संदसि जो उहो अहसान लाइण थो चाहियां, खेसि क्लीन चिट ॾेई करे। पर शर्त उहा आहे त हो इहो सभु कुझु ख़तमु करे फैमिली थी पंहिंजे वॾे भाउ कुर्बान सां गॾु वई। ओके, इहा मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे त मां हिन सॼे मामले खां पापा खे परे कंदसि। बट तव्हां मूंखे हिकु कंफर्मेशन ॾियो त पापा जो नालो कॾहिं बि साम्हूं न ईंदो। इहो तव्हांजो शर्त न हुजे। बाक़ी मां साख सां चवंदुसि त SSP जमाल पंहिंजे चयल हिकु लफ़्ज़ तां बि न कयो। मूंखे को फ़र्क़ु कोन थो पए त को बि माण्हू मुंहिंजे लाइ छा सोचे थो ऐं छा करे रहियो आहे। मां अहिड़े माण्हुनि जी ॻाल्हियुनि ऐं सोचनि खां तमामु मथे निकिरी चुको आहियां। चाचा साईं, मां सम्झां थो त इहा अव्हांजी महिनत ऐं सचाई आहे जंहिं अव्हांखे इहो मक़ाम ॾिनो आहे। पर इहो बि न विसारिजे त हीउ मीडिया जो दौरु आहे, छो त हिकिड़े लम्हे में ई समूरी साख ख़राबु थी सघे थी। केर बि उथी करे अगरि सोशल मीडिया ते हिकु स्टेटस रखंदो त उनखे हज़ारे शेयर मिली वेंदा। अहिड़े अमल सां कंहिंजी बि सियासी ऐं समाजी हैसियत ते आङुर खॼी सघिजे थी। मूंखे हिन शइ जी घटिती कोन्हे। घटिती आहे त सिर्फ़ु हिन ॻाल्हि जी त तव्हां जहिड़नि माण्हुनि मुंहिंजी धीअ खे पंहिंजे मफ़ाद ख़ातिर इस्तेमालु कयो आहे। तव्हां मां कंहिंखे बि मां बख़्श न कंदुसि। चाचा, असां छो अव्हांजे ख़िलाफ़ु माहिन खे इस्तेमालु कंदासीं ऐं असांजो कहिड़ो हिन में मफ़ाद हूंदो? तूं SSP जमाल हिकु आहियो। मूंखे ख़बर आहे त SSP जमाल तुंहिंजे पीउ जे दोस्त जो पुटु आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त तुंहिंजे पीउ जो पेट अञा बि न आहे भरियो। तुंहिंजी सॼी मिल्कियत खाई वियो। हाणे मूंखे बर्बादु करण जे लाइ तोखे मुंहिंजे आॾो अची बीहारियो अथसि। प्लीज़ चाचा, पहिरियों अव्हां हिन वहम मां निकिरो त मुंहिंजो बाबा अव्हांजो दुश्मन आहे ऐं न ई हुन अव्हांजी का मिल्कियत फबाई आहे ऐं अव्हांजी मिल्कियत अॼु बि अव्हांजे नाले ई आहे ऐं बाबा अॼु बि हुनखे वॾे जी हैसियत सां संभाले रहियो आहे। ऐं रही ॻाल्हि अव्हांजे हिन सो कॉल्ड स्टेटस जी, हिनखे असां अॼु बि का अहमियत न ॾींदा आहियूं। असां त अॼु बि रिश्तनि ते भरोसो ऐं एतमाद रखंदा आहियूं। तूं मुंहिंजी धीउ जी ज़िंदगी मां परे थी वञ। सिर्फ़ु इहो चवण जे लाइ मूं तोखे अॼु घुरायो आहे। माफ़ कजो चाचा, इहो सिर्फ़ु रत जो रिश्तो कोन्हे, पर इहो रूह जो रिश्तो आहे ऐं मां हिनखे ईअं टोड़े ऐं छिनी नथो सघां। ऐं माहिन मुंहिंजे वजूद जो न छिजंदड़ हिसो आहे। लॻे थो त तोखे पंहिंजी हयातीअ सां प्यारु न आहे। मूंखे बाबा वांगुरु रिश्तनि सां प्यारु आहे। अव्हां पंहिंजी सोच सां हलो ऐं मां पंहिंजे बाबा जी सोच सां हलंदुसि। मूंखे तुंहिंजी एडवाइस न घुरिजे। हिनखे तूं धमकी सम्झ या हुकुम, अॼु ॾींहं खां पोइ मां तोखे माइन सां गॾु न ॾिसां। ऐं हा, पंहिंजी इहा ख़ानदानी ऐं महदूद सोच पाण ताईं रख। हिन में ई तुंहिंजो फ़ाइदो आहे। सॉरी चाचा, अव्हां छा पिया चओ? हिन जो
टर्मिनेशन ऑर्डर हींअर ई टाइप कराए ऐं हिन महीने जी पगार सां गॾु ख़ैरात में भी हिकिड़ी पगार एक्स्ट्रा ॾेई छॾिजांसि। जी सर, ऐं हींअर ई टाइप कराए थो वठां। चाचा मां हलां पियो, दरअसल मां जी कॉल अची रही आहे, हुनखे किथे मूं ड्रॉप कयो आहे ऐं हुनखे हाणे पिक करिणो आहे। मिस्टर ड्राइवर, थोड़ो संभाले हल जाए, किथे थकजी न वञी। अक्सर माण्हू पुलिस वारनि खां ख़ौफ़ खाईंदा आहिनि, ॼण त असीं इंसान ई न हुजूं ऐं अलाए छो इहो विसारे वेंदा आहिनि त असांजे सीने में बि दिलि आहे। जी बिल्कुलु, इहा परसेप्शन पुलिस वारनि ई पंहिंजे रिवाजी किरदार जे करे जुड़ाई आहे। तंहिं करे ई त माण्हू पंहिंजे लाइ कंफर्ट घटि ऐं डिस्कम्फर्ट घणो सम्झंदा आहिनि। इहा परसेप्शन हिकु लम्हे में कीअं चेंज करे सघिजे थी बिस्माहीन? मूंखां वधीक त साइकोलॉजी अव्हां पिया सम्झो, अव्हां एॾी वॾी पोज़ीशन ते आहियो, अव्हां बहितर सम्झी ऐं ॿुधाए सघो था जमाल साहब। असल में मूं वटि ॻाल्हाइण जे लाइ ॿियो को टॉपिक न हो, हिन करे बसि मिड़ई हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं अची कढियूं। छा मां तव्हां खां पर्सनल सवाल करे सघां थो? पापा सां रिलेटेड या उन्हनि जे बिज़नेस जे हवाले सां? न न, मूं अव्हां बाबति सवाल करणु पियो। अव्हां फॉर्मल खां हटी करे बि ॻाल्हाए सघो था। अच्छा माहिन, तव्हां हिन वक़्तु ताईं सिंगल आहियो? उहो त कंहिं इक़बाल लाइ इंटरव्यू थी सघे थो। जमाल साहब, जेको मां पुछणु घुरो था उहो तव्हां सिधो पुछी सघो था। केॾो न ॾुखियो हूंदो आहे छोकिरियुनि सां ॻाल्हाइणु। मां त सदाईं ख़तरनाक ॾोहारनि सां ॻाल्हायो, हुते त हुननि जा पघर निकिरी वेंदा, पर हिते शायदि मुंहिंजा पघर निकिरी आया आहिनि। पर मां का ॾोहारी त न आहियां, पोइ ईअं छो? अव्हां ज़रूर का अहिड़ी मालूमात वठणु चाहियो था जेका अव्हां खे बि लॻे थो त मां ॾेई सघां थी। न न, ईअं बि कोन्हे। ख़ैर इन टॉपिक ते कंहिं ॿिए दफ़े ॻाल्हाइबो। न न, अव्हां हाणे बि पुछी सघो, मूंखे कोई इशू कोन्हे। ओके, कंहिं ॿिए दफ़े मां तव्हांखे कॉल कंदुसि ऐं कुछ सवालनि जा जवाब पुछंदुसि। छा मां तव्हांखे कॉल करे सघां थो? ओके, एज योर विश। थैंक यू। बॉस, मूंखे नथो लॻे त तव्हांजो बिज़नेस कामयाबु थी सघे। असां हर तरह खां बर्बाद थी चुका आहियूं। असांखे सम्झ में नथो अचे असां एतिरो कमज़ोर छो थी विया आहियूं। सुल्तान एॾो कामयाबु छो थी वियो आहे ऐं असांखे छो बर्बाद करण जे चक्कर में आहे? हाणे वाकई कुछ भी ना है बच्चों, सिवाय कुछ फैक्ट्रीज से। मुझा जेके भी क्लाइंट्स हुया, सुल्तान सब उन्हनि खे पंहिंजे हथ करे वियो आहे। ऐं जेके भी इंपोर्ट एक्सपोर्ट में इन्वेस्टमेंट सेल हुयूं, वो भी ॾाढे शातिर तरीके सां मूंखे मोटाए ॾिनी अथसि। मुंहिंजा अॻियां जा सभु रस्ता बंदि करे छॾिया अथसि। बॉस, वो कॉस्मेटिक्स जो समूरो कारोबार टेक ओवर करे वियो आहे। ड्रग्स वारे सभिनी डीलरनि सां हू पाण डील पियो करे। फूड जो कारोबार बि हू पाण खणी वियो आहे। ऐं हाणे तव्हां वटि आख़िरी ऑप्शन आहे, उहो बि अॼु हुन खणी वरितो। बाक़ी तव्हां वटि छा बचो बॉस? सुल्तान मुंहिंजा सभु राज़ रखंदो, हिन करे हुनखे मुंहिंजे मुतालिक़ समूरी ॼाण हुई ऐं हुनखे इहो बि ख़बर हुयो त मां इहो सिस्टम कहिड़े तरीक़े सां ऐं कीअं ठाहियो आहे। बॉस, तव्हां ई हुनखे इहे ई रस्ता ॾेखारिया हुआ ऐं हू हाणे शइ वठी वियो आहे ऐं हाणे हू समुंड जो किंग थियण थो चाहे। त पोइ मारे छॾीसि। असां इहो बि करे ॾिठो, पर असां जिन माण्हुनि जो हथ पकड़ियो उन्हनि ई असांजो साथ छॾे ॾिनो ऐं वञी सुल्तान खे इहा ॻाल्हि ॿुधाई। शिट, सत्तार मूं वटि हींअर बि इंटरनेशनल क्लाइंट्स आहिनि जिन्हनि खे जल्द अज़ जल्द मुंहिंजे कंसाइनमेंट डिलीवर करणी आहे।
पर मूंखे को रस्तो ही नथो मिले। ऐं हेॾां एसएसपी जमाल मुंहिंजा रस्ता सोढ़ा कंदो थो वञे। ऐं अॼु हिकिड़ी आख़िरी कंसाइनमेंट आहे ऐं हुन जी डिलीवरी ते एट एनी कॉस्ट मां पाण वेंदुसि। छो त मूंखे लॻे थो त इन ते बि सुल्तान नज़र रखी आहे ऐं उहो हिन में अची डिस्टर्बेंस पैदा करे सघे थो। सर, तव्हां पुराणे दुश्मन सां हथ छो नथा मिलायो? हू तव्हांजी सपोर्ट कंदो छो त हू सुल्तान जो बि दुश्मन आहे। तो राइम जी ॻाल्हि तो करे। एग्जैक्ट। पर मुंहिंजी इंफॉर्मेशन मुताबिक राइम बि अंडरग्राउंड आहे काफ़ी ॾींहंनि। लॻे थो त एसएसपी जमाल हुनखे बि सोढ़ो कयो आहे ऐं काफ़ी टाइम खां त हुनजा पंटर बि नज़र कोन था अचनि। सर, इंफॉर्मेशन इहा आहे त जॾहिं खां सुल्तान ऐं दाइम जी सेक्रेटरी पाण में मिलिया आहिनि तॾहिं खां या दाइम अंडरग्राउंड थी वियो आहे या खेसि मारायो वियो आहे। ईअं बि थी सघे थो, पर ख़ैर पंहिंजे मसइले जो को न को हल त कढणो ई पवंदो, न त सिलसिलो अॻिते कीअं वधंदो। सर, तव्हां ईअं छो नथा कयो त एसएसपी जमाल खे तव्हां सियासी प्रेशर विझराए ऐं सुल्तान खे टारगेट करायो। यस, इहो सुठो आइडिया आहे। असां इहा ॻाल्हि मीडिया ते आणे सघूं था त सुल्तान ऐं एसएसपी जमाल जा पाण में सुठा तालुकात आहिनि ऐं हिन जे करे सुल्तान खे फ्री हैंड ॾिनो पियो वञे ताकि उहो हिते हर क़िस्म जो बिज़नेस करे सघे, कानूनी या गैर कानूनी। असां पार्टी जे पोयां बीह रहंदासीं, पोइ केर बि असां ते आंगुर न खणंदो। हिक ई धक में ॿिन्हिनि दुश्मननि खे मात अची वेंदी। पर हिन सां एसएसपी असांखे टारगेट करे सघे थो ऐं सुल्तान पिण रिएक्शन करे असांखे टारगेट करे सघे थो। कोशिश त भरपूर कबी, पंहिंजे वजूद खे बचाइण जे लाइ दुश्मन खे ज़रूर मारबो। बॉस, ही उहो दुश्मन आहे जेको तव्हांजी सोच ऐं विख खां वाक़िफ़ आहे। त पोइ ठीकु आहे, हिन दफ़े खेॾण जो अंदाज़ बि मटाईंदासीं ऐं सोच बि बदलवासीं। जी मैनेजर साहब, सतार जे हवाले से का ख़बर पई? वो करे तो मोटे। ओके, तव्हां ईअं कजो, मुंहिंजी हिन सां ॻाल्हि कराइजो जॾहिं बि अचनि। ओके, पापा ही सतार फार्म हाउस ते विया आहिनि। पापा त हिन वक़्तु कंहिं न कंहिं फैक्ट्री जे ऑफिस में हूंदो आहे। फार्म हाउस ते त अक्सर शाम या राति जो ईंदो आहे, तो हींअर छो? अंकल कुर्बान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मां हिते जरूर पापा से मिलण आया हूंदो। तव्हां मां ई न आहियो न? माशाल्लाह माशाल्लाह, केतिरा वॾा थी विया। सही सुञातव। छा हाल वाला, तव्हांजो तबियत कीअं आहे? बिल्कुलु ठीकु आहे। मां वेहो, बीठा छो, वेहो प्लीज़ वेहो। पुट सालनि जी विथी मूंखे कुराड़ो ज़रूर करे छॾियो आहे, पर पंचायत ऐं रिश्तनि जी सुञाणप अञा बि मूंखे आहे। मुंहिंजी अखियुनि में अञा बि पंहिंजनि खे ऐं पंहिंजनि रिश्तनि खे सुञाणप जी उहा नज़र ज़रूर आहे। इहा तव्हांजी मोहबत आहे अंकल, जो हेतिरो सभु कुझु थियण खां पोइ बि असांखे पाण खां परे कोन कयो आहे। पुट तूं एतिरी नंढड़ी हुई जो मूं तोखे ॾिठो,
पर बस किस्मत जी ॻाल्हि आहे ऐं अफ़सोस बि आहे हिक शहर में रहंदे बि मीलन जो सफ़र असां सालनि में बि तय न करे सघियासीं। ना अंकल प्लीज़ एटलीस्ट अवां त ईअं न चओ। सच पुछो अंकल त मां काफ़ी भेरा अवां जे दर ते अची चुकी आहियां, पर हिम्मत कोन ॿधी सघियमि जो घर में अची सघां। इहो त ॾाढो सुठो थियो बाबा, पर तव्हांजो बाबा किथे आहे? असल में मां हुन सां मिलण आयो आहियां। छा हू अञा बि पंहिंजे भाउ खां नाराज़ आहे? अंकल पापा त शायदि ऑफिस आहिनि या वरी उहे शाम जो कॾहिं कॾहिं फार्म हाउस हली वेंदा आहिनि। ठीकु आहे पुटु, ऑफिस त हुनजी मूंखे ॾिठल आहे, बाक़ी फार्म हाउस जी एड्रेस तव्हां मूंखे ॾियो, मां हुन सां रूबरू मुलाक़ात करणु थो चाहियां। ओके अंकल, त मां तव्हांखे ॾियां थी, पर ॿुधायो त सही तव्हां चांहि वठंदो या कॉफ़ी? न न बाबा, कुझु बि न, तुंहिंजी महिरबानी। बसि मां इहो ज़रूरु चवंदुसि तव्हांखे त हाणे असांजे घर ज़रूरु अचिजो, छो त पुटु हू बि तुंहिंजो पंहिंजो ई घर आहे। ज़रूरु अंकल, मां ज़रूरु ईंदसि। सुराब खान, वक्त जो केॾो फेरो आहे। अॼु तूं क्लाइंट जो शिद्दत सां इंतज़ार पियो करी ऐं इहो कमु तुंहिंजा माण्हू कंदा आया, ईअं न? सुल्तान बाज़ जी उॾाम में ऊंचाई न आहे ॾिस, हुनजी रफ़्तार, झड़प ऐं गिरफ़्त ते गौर कंदे न त तोखे पंहिंजी औकात जो अंदाज़ो थी वेंदई। सुराब खान, हाणे औकात घणनि खे यादि ईंदी। तोखे तुंहिंजी झड़प ऐं गिरफ़्त बाबति ॿुधाईंदो हलां। अॼु तोखे इहो ॿुधाईंदो हलां जंहिं कंसाइनमेंट लाइ तूं उतावलो आहीं, उहा कंसाइनमेंट मुंहिंजे गोदामनि ताईं पहुची चुकी आहे। छा? ॾिस सुल्तान, तूं मूंसां ईअं नथो करे सघीं। तोखे चङी तरह ख़बर आहे त इहा कंसाइनमेंट मुंहिंजे लाइ केतिरी इंपॉर्टेंस रखे थी। मुंहिंजे लाइ इहो इंपॉर्टेंट आहे त मां छा करे सघां थो ऐं केतिरो करे सघां थो। इहो मैटर नथो रखे त मां कंहिंसां कयां थो ऐं केतिरो कयां थो। सुल्तान, माज़ी हिकु पाछो आहे जेको हर टाइम तुंहिंजे पोयां रहणो आहे। इन ई माज़ीअ मां तूं कॾहिं बि पंहिंजी जान न छॾाए सघंदे ऐं इहो ई माज़ी तोखे तुंहिंजी औकात हिकु न हिकु ॾींहुं यादि ज़रूरु कराईंदई। इहे ॻाल्हियूं त टाइम बि कंदो हुयो सौराब खान। थैंक्स फॉर रिमाइंडिंग मी। मां मकारनि ऐं धोखेबाज़नि सां न आहियां ॻाल्हाईंदो। तूं जॾहिं पंहिंजे मौसिन जी न थी सघंदीअ त हिन जी सॻी किथां थींदी? तव्हां ॿई हिकु जहिड़ा आहियो, बकार धोखेबाज़। सुराब खान, तोखे जेको करिणो आहे सो कर। असां तोखे किथे रोकियो आहे? न ई तुंहिंजे ॻाल्हाइण जी असांजे अॻियां का अहमियत आहे। असांजे तरफ़ां तोखे खुली मोकल आहे, हली तूं ड्रोड़, पर यादि रख तोसां बि इहो ई थींदो जेको दाइम सां थियो आहे। हू पाण खे जबल सम्झंदो हो, ज़रा ज़रा थी तबाह थी वियो ऐं तूं बि ईअं थींदे। सुल्तान, तुंहिंजो मूं ते इहो कयल वार मां कॾहिं बि नथो विसारे सघां। मां तोखां प्लान ज़रूरु वठंदुसि, इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾिजां। सुराब खान, प्लान वठण वारे शख़्स खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त 8 फुट जी क़बर बि खोटणी पवंदी आहे। त बि ठीकु आहे, क़बर खोटणु शुरू कर, छो त सौराब खान मरण ऐं मारण जे लाइ तयारु आहे। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।